तफ़सीली ख़बरुनि में अवां खे भली कार कंदे अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिंधु दरिया में 4 सबब पिराले जे कचे में पानी जो दबाव वधी वियो आहे। उलरा जागीर बचाव बंद ते पानी जो दबाव वधी वञण सबब केतिराई ॻोठ ऐं फसल पानी हेठि अची विया आहिनि। पानी जे 4 सबब इलाइक़े मां लॾ पलाण शुरू थी वियो आहे, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। सिंधु दरिया में 4 सबब पिराले जे कचे में पानी जो दबाव वधी वियो आहे। उलरा जागीर बचाव बंद ते पानी जो दबाव वधी वञण सबब केतिराई ॻोठ ऐं फसल पानी हेठि अची विया आहिनि। पानी जे 4 सबब इलाइक़े मां लॾ पलाण शुरू थी वियो आहे, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सिंधु दरिया में 4 सबब पिराले जे कचे में पानी जो दबाव वधी वियो आहे। उलरा जागीर बचाव बंद ते पानी जो दबाव वधी वञण सबब केतिराई ॻोठ ऐं फसल पानी हेठि अची विया आहिनि। पानी जे 4 सबब इलाइक़े मां लॾ पलाण शुरू थी वई आहे, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया में 4 सबब पिराले जे कचे में पानी जो दबाव वधी वियो आहे। उलरा जागीर बचाव बंद ते पानी जो दबाव वधी वञण सबब केतिराई ॻोठ ऐं फसल पानी हेठि अची विया आहिनि। पानी जे 4 सबब इलाइक़े मां लॾ पलाण शुरू थी वई आहे, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया में 4 सबब पिराले जे कचे में पानी जो दबाव वधी वियो आहे। उलरा जागीर बचाव बंद ते पानी जो दबाव वधी वञण सबब केतिराई ॻोठ ऐं फसल पानी हेठि अची विया आहिनि।